तव्हां मूं वटि आया हुआ, ॾाढी ख़ुशी थी हक़ीक़त ॿुधायां। मां तव्हांजी पूरी जेका टीम आहे उन्हनि जो बेहदि शुक्रगुज़ार आहियां ऐं ख़ासि करे तव्हांजो। थैंक यू सर। हिकिड़ी नंढी ॻाल्हि, जीअं तव्हांजे लाइ असां हमेशह ॿुधो आहे त सिंधी गीतनि जो शहनशाह तव्हांजे लाइ हिकिड़ो ई आहे, उहो शमन अली विराली न। त केतिरा माण्हू हूंदा आहिनि जेके तव्हांखे चवंदा आहिनि त न न न न शमन काॾा आहे, असां पाण लेजंड्स आहियूं, पाण सम्झंदा आहिनि। अहिड़ा के माण्हू मिलिया आहिनि तव्हां सां ज़िंदगी में? काफ़ी सारा आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां न, हर हिकु जी पंहिंजी सोच आहे। मूं त इहो पाण खे त कोन थो चवां त मां सिंधी गीतनि जो शहनशाह आहियां। बहरहाल इहे जेके मुंहिंजा फैन, जेके परस्तार, ऐं ख़ासि करे इहो मूंखे लक़ब ॾिनो नास प्रोडक्शन जो मालिक जेके शन साहब। सो ॿ टे मुंहिंजा जीअं स्टार्टिंग में एल्बम हलणु शुरू थिया, तव्हां यकीन कयो त माना एतिरा त हिट थिया जॾहिं बि का ईद अचे पई या का अहिड़ी ॻाल्हि थिए पई त मेराण मर्कज़ में सखर में मूंखे यादि आहे त जीअं एल्बम रिलीज़ थींदो त पूरी कतार लॻंदी। जीअं हिन वक़्तु मां कुझु ॾिठो आहे अहिड़ो कुझु सुई गैस बिल भराइण जे लाइ त पूरी हिकिड़ी लाइन लॻंदी आहे या का टिकट वठणी पवंदी आहे। त ईअं अहिड़ो सिस्टम थी वियो। त पोइ हुन मूंखे ॿ टे कंपनियुनि वारा जेके आहे उन्हनि मिली जुली करे माना इहो फ़ैसिलो कयो ऐं मूंखे उन्हनि ख़िताबु ॾिनो त तूं सिंधी गीतनि जो शहनशाह आहे। मां चयो यार बसि अलाह जी महिरबानी आहे, तव्हांजी वॾी महिरबानी जो मूंखे तव्हां एॾी इज़त ॾियो था। असां त इहो बि ॿुधो आहे त तव्हांजो जेके कॉपीज़ हूंदियूं जेतिरियूं कढियूं वेंदियूं घटि थी वेंदियूं, अञा ॿियूं एक्स्ट्रा कॉपीज़ बि ठाहे वेंदियूं। ॿुधायां पियो त ऑडियो कैसेट जो अहिड़ो हिकिड़ो रुझान हुयो त 5-6 लख त रिलीज़ हूंदी हुई। हुन खां अलावा हू रिलीज़ थी वियो, वरी हुनजी रिपीट हूंदी हुई। माना ईअं सम्झो त लखनि जी तादाद में एल्बम मुंहिंजा विकाम आया। बसि उहो हिकिड़ो दौरु हुयो ऑडियो कैसेट जो, तमामु हिकिड़ो बहितरीनु दौरु हुयो। हुन खां पोइ वरी इहे CD जो माहौल आयो, इहो बि सही हो। पर हाणे जेको इहो कमु हले थो न, इहो USB जो बसि अञा का शइ बसि इन में बि त मां इहो ज़रूरु चवंदुसि त मुंहिंजा फैन जेके आहिनि उहे बि उन्हनि में इज़ाफ़ो थियो आहे। मक़सदु मां ईअं सम्झो त 7-8 सालनि जो हुयुसि त मां जॾहिं प्राइमरी स्कूल में जीअं हिकिड़ी स्टार्टिंग थी, मुंहिंजी दाख़िला थी, उन खां अलावा पोइ स्कूल वेंदा हुआसीं। पोइ बचपन में हिकिड़ो शौक़ु जेको सो एतिरो थींदो हुयो ॻाइण जो। असल मां तव्हांखे ॿुधायां त असांजे घर में म्यूज़िक शुरू खां वठी मौजूदु आहे। मुंहिंजो बाबा साईं बि माना इहो शौक़ी आहे, ॻाईंदो हुयो, त हुनखे बि ॿुधंदा हुआसीं। ऐं असांजे ॻोठ जी भरिसां दरगाह आहे बुॾल फ़क़ीर जी। सो उते हर महीने में तमामु वॾो हिकिड़ो प्रोग्राम थींदो, ईअं मेलो लॻंदो हो सम्झो। हुनखे चवंदा हुआ माहो पहिरियों जुमो। पोइ असां हुते वेंदा हुआसीं, फ़नकार इहे पुराणे दौर में हुते ॻाईंदा। त हुननि खे मूंखे पाण खे हिकिड़ो शौक़ु त हुयो ॻाइण जो, त उन्हनि खे ॾिसी करे ऐं पोइ अञा शौक़ु वधियो। ऐं शुरू वारी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां त असां 4-5 पाण में नंढड़ा पाण में दोस्त हुआसीं जॾहिं हुते वियासीं दरगाह बुॾल फ़क़ीर ते। त हुननि मूंखे इहो चयो त यार अॼु तोखां हिकिड़ो कलाम ॻारायूं था। मां चयो यार मां ॿाहिरि त ॻाए सघां थो, स्टेज ते मां कीअं ॻायां। ॾिसो उन टाइम में तक़रीबन मां तव्हांखे ॿुधायां त 11 खां 12 साल। हा। सो उन दौर में कंपेयरिंग कंदो बुॾल फ़क़ीर जो हिकिड़ो तमामु हिकिड़ो मुरीद हुयो सूफ़ी जामनदास। हाणे त ख़बर न आहे अलाए ज़िंदा आहे अलाए गुज़ारे वियो। सो हुनखे बि मुंहिंजो आवाज़ु ॾाढो वणियो। पोइ हुन मूंखे हिकिड़े कलाम जी ॻाइण जी इजाज़त ॾिनी। मूं हुते स्टेज ते ॻायो त मूंखे मुंहिंजो हौसलो वधियो। सो इहो सिलसिलो ईअं शुरू थींदो आयो।